नाज़रीन एक भेरो ॿीहर हलूं था धटी टीवी जी मेगा ट्रांसमिशन ॾांहुं जिते असां सां जॉइन कयो आहे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग साहब। वरी मेहरबानी जी फौजिया ऐं नतीजा जेके आहिनि उहे गुज़र राति खां वठी पाण शेयर करे रहिया आहियूं पंहिंजे ॾिसंदड़नि सां। हींअर बि कुझु नतीजा मूंखे टीम ॾिना आहिनि, सो ज़रूरु पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदासीं। अव्हां सां बि इहे नाज़रीन सांगड़ ज़िले जो आहे टाउन कमेटी बीराणी जो नतीजो आहे, मुकमल नतीजा हाणे अचणु शुरू थी चुका आहिनि ऐं टोटल उते 5 वार्ड आहिनि, उन जा नतीजा अव्हां सां शेयर कयूं पिया। वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे औरंगज़ेब 1030 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। वार्ड नंबर 2 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे अख्तर राजपूत जंहिं 673 वोट खया आहिनि ऐं उन्हनि खे कामयाबी नसीब थी आहे। वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे मुमताज़ अली उर्फ पप्पू शाह जंहिं 5084 वोट खया आहिनि ऐं उन्हनि खे बि कामयाबी मिली आहे। वार्ड नंबर 4 ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि मोहम्मद अली राजपूत जंहिंखे 601 वोट मिलिया आहिनि ऐं उन्हनि कामयाबी हासिल कई आहे। वार्ड नंबर 5 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार नादिर खान मरी 1174 वोट खया आहिनि ऐं उन्हनि खे कामयाबी मिली आहे। ही 5 जा 5 जेके वार्ड आहिनि बीराणी जा, उते टाउन कमेटी बीराणी उन ते पीपल्स पार्टी खे कामयाबी मिली आहे। जॾहिं त झोल जो ज़िक्र कयूं उते बि जेके 6 वार्ड आहिनि उन्हनि जा मुकमल नतीजा अची चुका आहिनि। वार्ड नंबर 1 पार्टी जा उम्मीदवार आहिनि खान मोहम्मद खासकेली जंहिं 1000 वोट खया आहिनि ऐं उन्हनि खे कामयाबी मिली आहे। वार्ड नंबर 2 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे प्रीतम मेंघवाड़, उन्हनि खे कामयाबी मिली आहे। अहिड़ी रीति वार्ड नंबर 3 ते GDA जो उम्मीदवार आहे करीम बख्श चन्नड़, उहे कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 4 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद अशरफ उहे कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 5 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहिनि राशिद अली, ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे राशिद अली शर, उहो कामयाब थियो आहे। अहिड़ी रीति म्यूनिसिपल कमेटी सांगड़ टोटल वार्ड जेके 12 आहिनि उन्हनि जा नतीजा बि असां वटि पहुची चुका आहिनि। वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार राशिद मुगल कामयाब थियो आहे। वार्ड नंबर 2 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे सुहेल कुरैशी, उहे कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार नेमतुल्ला शाह कामयाब थिया आहिनि। पीपल्स पार्टी सां सांगड़ खां रिपोर्टर जॉइन कयो आहे रशीद बख्शी लाइन ते मौजूद आहे। जी रशीद, आगाह कजो सांगड़ जे नतीजनि बाबति थोरो तफ़सील असां सां ॿुधाइजो असांखे। जी, ज़िले सांगड़ जे बल्दियाती इलेक्शन 2022 जा जेके गैर हतमी नतीजनि मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी 5 म्यूनिसिपालिटी जिनमें खिपरो, सांगड़, चंद्रवादन, शदादपुर, सिंजोरो ऐं 11 टाउन कमेटियूं आहिनि जिनमें सरारी, झोल, बेरानी, कंडियारी, शाहपुर चाकर, खडड़ो समेत 70% जेका आहे सा कामयाबी माणी आहे, जंहिंमें 73 यूनियन काउंसिल जेके आहिनि ज़िले सांगड़ अंदरि उन्हनि में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे सा भारी अक्सरियत सां खटे रही आहे। ऐं जनरली तौर हींअर अमन हालतूं जेके आहिनि से डिस्ट्रिक्ट सांगड़ में हींअर माहौल जेको आहे सो पुरअमन थी वियो आहे ऐं कारोबार ज़िंदगी बि खुली चुको आहे ऐं ज़िंदगी पंहिंजे रंगनि मां मोटी आई आहे। बाक़ी तालका जेको म्यूनिसिपालिटी खिपरो आहे उतां जेको खिपरे जे रिपोर्टर ज़ाकिर शरफ सां मुंहिंजो राब्तो थियो आहे, हुनजो चवणु आहे त जेके इलेक्शन कमीशन वारा असांखे जेके गैर हतमी नतीजा न पिया ॾियनि, जंहिंजे करे उते अञा देरि थी रही आहे। बाक़ी जेके तमामु घणा नतीजा अची चुका आहिनि। जी अच्छा, सांगड़ जेकॾहिं शहर जो ज़िक्र कयूं सिटी जो, त उते छा सूरतहाल रही जाए? छाकाणि त राति असां ॾिठोसीं पिए जेकॾहिं वार्डनि जी सूरतहाल बि आहे हुई जे 3 पीपल्स पार्टी पे खया त 3 GDA जो उम्मीदवार आहिनि, हींअर ताईं जेके हतमी नतीजा आया आहिनि त छा सूरतहाल आहे? जी, सांगड़ माज़ी में पीर साईं पागारे जे मुरीदनि जो हिकिड़ो हेडक्वार्टर शहर रहियो आहे, पर हिन वारे जेका सूरतहाल आहे चेंज आहे ऐं जेको मुंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिकु ज़िम्मेवार सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उनजो चवणु आहे त जेके नतीजा आहिनि, जेका म्यूनिसिपालिटी जी हुकूमत आहे उहा असां ई ठाहींदासूं, उन में हिकु ॿ आज़ाद जेके मेंबर आहिनि उन्हनि विन कयो आहे ऐं उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सपोर्ट कंदा। सही। जेकॾहिं ज़िले काउंसिल जे मेंबरनि जो ज़िक्र कयूं त उन्हनि जा नतीजा हींअर ताईं आया आहिनि रशीद, ऐं केतिरा आया आहिनि? सर, हेसी ताईं जेके बि 73 यूनियन काउंसिल आहिनि, 5 म्यूनिसिपालिटियूं आहिनि ऐं 11 जेके आहिनि से टाउन कमेटियूं आहिनि डिस्ट्रिक्ट सांगड़ जे अंदरि, उनमें डिस्ट्रिक्ट काउंसिल जी जेका गवर्नमेंट आहे वाज़े तौर अक्सरियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हक़ में अची वई आहे। पर हाणे आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिस्ट्रिक्ट सांगड़ जे अंदरि 4-5 सियासी ताक़तूं आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि शामिल आहिनि, जिनमें थईम आहिनि, जुणेजा आहिनि, डेरा आहिनि ऐं हिंगोर जा आहिनि। हाणे ऐं ॿियो मलक इमामदीन शौक़ीन आहे,
अॻिते हली जेको तकरार थींदो डिस्ट्रिक्ट सांगड़ जे अंदरि ॿी का बि पार्टी जो कोन थींदो, इन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ग्रुपनि जो थींदो। छाकाणि त जूनियन जो जेको ग्रुप आहे उहो चाहे थो त असांजो हिमायती उमेदवार डिस्ट्रिक्ट नाज़िम अचे ऐं टेरनि ऐं मलक इमामदीन शौक़ीन ऐं थईमनि जी कोशिशि हूंदी त असां पंहिंजी हिमायत जो माण्हू आणियूं ऐं हेॾां हिंगोर ऐं जेको राणा सतार आहे इन्हनि जी कोशिशि हूंदी त असां पंहिंजो माण्हू आणियूं। हाणे हिते अची तदाद बीहंदा, ॾिसूं था अॻिते कहिड़ी सूरत हाल वाज़े थिए थी। ठीक है रशीद, वरी मेहरबानी। ठीक है रशीद, तव्हां लाइन ते रहिजो। नाज़रीन, अव्हां खे ॿुधायूं पिया मेगा ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। जीअं जीअं नतीजा मिलनि पिया अव्हां खे नसीर साहब आगाह कंदो पियो वञे ऐं धरती टीवी जी मेगा ट्रांसमिशन जो सिलसिलो बि जारी आहे। जी नसीर साहब, ॿिया नतीजा ताज़ा तरीन आया आहिनि? हाणे ही सांगड़ जी सूरत हाल हुई ॾाढी दिलचस्प सूरत हाल आहे। जीअं असांखे रशीद बि ॿुधायो त 4 जेके म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि उन्हनि जा नतीजा अची चुका आहिनि। टाउन कमेटी 11 आहिनि ऐं 73 यूसीज़ उन्हनि जा तक़रीबन नतीजा अची चुका आहिनि ऐं 70% जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाबी मिली आहे। ऐं फ्यूचर जे हवाले सां बि रशीद ॿुधायो त हाणे डिस्ट्रिक्ट काउंसिल जेको हूंदो उहो सरबराह केरु हूंदो उन ते जेको आहे सो जेका रशीद साहब ॻाल्हि कई असांजे रिपोर्टर सर पीपल्स पार्टी त छा, पर जेका पीर साहब पागैर जी जेका पार्टी हुई उहा गढ़ हुई सांगड़ में, बिल्कुलु मतिलबु हू हुनजो अहम जो अहम हिकिड़ो आहे बिल्कुलु मोर्चो हो त उते हिन पीपल्स पार्टी स्वीप कयो आहे त वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। अच्छा, कुझु नतीजा बि आहिनि ही बीराणी जा ऐं सारंग वसाण असां सां लाइन ते मौजूदु आहे सांगड़ खां। जी सारंग, आगाह कजो चूंड नतीजा। जी तव्हांखे ॿुधायां त सांगड़ में जेको आहे म्यूनिसिपल कमेटी में मुकमल 12 वार्ड आहिनि, जिन 12 वार्डनि में 6 पीपल्स पार्टी जेका आहे उहा कामयाब थी आहे। इहो 6 जेके आहिनि फंक्शनल मुस्लिम लीग जीटीए जा उमेदवार कामयाब थिया आहिनि। तव्हांखे इहो बि ॿुधायां त सांगड़ जेको आहे उहो पीर साहब पागार जो किलो सॼो वञे थो ऐं हिन शहर में हमेशह फंक्शनल मुस्लिम लीग जा उमेदवार कामयाब थींदा आहिनि। तारीख़ में पहिरियों भेरो आहे जेको बराबरि थिया आहिनि 6-6 जे सां। अच्छा, जेकॾहिं उन खां वरी असीं ॾिसूं जेका म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि 4 उते छा सूरत हाल आहे? जीअं टाउन कमेटी जो तव्हां ॿुधायो। पर ही म्यूनिसिपल कमेटी आहे सांगड़ जी जंहिंमें जेको 12 वार्ड आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे ज़िले में टोटल 4 म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, जिन में 3 म्यूनिसिपल कमेटियूं जेके आहिनि मुकमल तौर ते पीपल्स पार्टी खटी आहे। सही। ऐं जेके 73 यूसीज़ आहिनि, पहिरें असांजी रशीद मंगसी सां बि थी पे ॻाल्हि ॿोल, त उन्हनि जा कंप्लीट नतीजा अची चुका आहिनि या अञा कुझु रहियल आहिनि? सर तव्हांखे ॿुधायां त पंहिंजो ज़िले जूं जेके 73 यूनियन काउंसिलूं आहिनि जिन जा नतीजा जेके आया आहिनि, जिन में 40 खां 41 नतीजा अची चुका आहिनि, जिन में पीपल्स पार्टी आया आहिनि। अञा 20 खां 21 जेके सीटूं आहिनि उहे जीडीए जूं आयूं आहिनि, बाक़ी कुझु रहियल आहिनि। इन में जेका आहे वाज़े अक्सरियत जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी नज़र अची रही आहे। सही सही। ठीकु आहे सारंग, वरी महिरबानी। सांगड़ मां असांखे रशीद मंगसी ऐं सारंग वसाण अपडेट करे आ त सूरत हाल छा आहे। काफ़ी जेके नतीजा उहे अची चुका आहिनि, कुझु जेके आहिनि उहे रहनि था ऐं इम्कान आहे त थोड़ी देर खां पोइ उहे बि मिली वेंदा। अच्छा, जीअं पाण म्यूनिसिपल कमेटी सांगड़ जे टोटल 12 वार्डनि जो ज़िक्र कयोसीं पे 6 जेके आहिनि पीपल्स पार्टी तक़रीबन। अच्छा, ॾिसो त 6 आहिनि त हुन खटिया 12 मां 6 हुननि त हुननि जे हाँ बिल्कुल बराबर रहिया। वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार राशिद मुगल कामयाब थियो। वार्ड नंबर 2 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे सुहेल कुरैशी, वो कामयाब थियो आहे। वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे नेमतुल्ला शाह, उहे कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 4 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे इदरीस यूसुफ ज़ई, उहे कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 5 ते वरी जीडीए जो उम्मीदवार आहे अली हसन निज़ामानी, उन्हनि खे कामयाबी मिली आहे। वार्ड नंबर 6 ते बि जीडीए जा ई उम्मीदवार आहिनि मुराद अली, उहे कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 7 ते जीडीए उम्मीदवार साजिद खान निज़ामानी कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 8 ते जीडीए उम्मीदवार एहसन सनी निज़ामानी कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 9 ते जीडीए उम्मीदवार आहे अला बख्श खासकी, उहो कामयाब थियो आहे। वार्ड नंबर 10 ते वरी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे अनवर यूसुफ ज़ई, उहो कामयाब थियो आहे। ऐं वार्ड नंबर 11 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार जुमा खान पठान कामयाब थियो। ऐं वार्ड नंबर 12 ते जीडीए जो उम्मीदवार आहे लतीफ़ मरी, उहे कामयाब थिया आहिनि। ऐं शाहपुर चाकर भी सांगड़ जो ही आहे। बिल्कुल सर, अवां मुस्कुरायो भी पिया सर। शाहपुर चाकर सही में ज़ाहिर ॻाल्हि मुस्कुराइण घुरिजे, पंहिंजो घर आहे, सॼी सिंध पंहिंजी, सॼो मुल्क पंहिंजो आहे। सो उतां जा नतीजा भी शेयर कयूं था। नाज़रीन, उते शाहपुर चाकर जा टोटल जेके 8 आहिनि उन्हनि जा मुकमल नतीजा भी अची चुका आहिनि। वार्ड नंबर 1 ते जीडीए उम्मीदवार आहे सद्दाम हुसैन खासकेली, उन्हनि 829 वोट खया आहिनि, उन्हनि खे कामयाबी मिली आहे। वार्ड नंबर 2 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे फतेह महमद,
उन्हनि 687 वोट खया आहिनि, उहे कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आबिद हुसैन दाहिरी 686 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। वार्ड नंबर 4 ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि गुल मोहम्मद दाहिरी, उन्हनि 804 वोट हासिल कया आहिनि ऐं हू कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 5 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे बाबर उमरानी, उन्हनि 838 वोट खया आहिनि ऐं उन्हनि खे कामयाबी मिली आहे। वार्ड नंबर 6 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे अब्दुल गफ़ार उमरानी, उन्हनि 1245 वोट खया आहिनि ऐं हू कामयाब थिया आहिनि। वार्ड नंबर 7 ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि आसिफ खान पठान जन जेके आहिनि उहे 615 वोट खया आहिनि ऐं उन्हनि खे कामयाबी मिली आहे। वार्ड नंबर 8 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे सालम रिंद, उन्हनि 687 वोट खया आहिनि, उन्हनि खे कामयाबी मिली आहे। हिते बि मुकमल तौर ते असांखे नज़र अचे थो वार्ड नंबर 1 खे छॾे करे 1 ते जीडीए जो उम्मीदवार हो सद्दाम हुसैन, बाक़ी उन खां पोइ जेके 7 वार्ड आहिनि 7 जा 7 ते पीपल्स पार्टी खे कामयाबी मिली आहे। ईअं ई जाम नवाज़ अली आहे, उते टोटल यूनियन काउंसिल जेके 6 आहिनि उन्हनि मां 5 जा नतीजा आया आहिनि, उहे पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि आबिद कलोई, उन्हनि खे कामयाबी मिली आहे यूनियन काउंसिल मंसूरा ते, उन्हनि 3575 वोट खया आहिनि ऐं कामयाब थिया आहिनि। ऐं वाइस चेयरमैन इम्तियाज़ अली मजीदानो आहिनि, उहे कामयाब थिया आहिनि। ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि उमेद अली, उन्हनि 3459 वोट खया आहिनि ऐं उन्हनि खे कामयाबी मिली आहे। यूनियन काउंसिल बड़ो, उते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि जेके चेयरमैन जे लाइ गुलाम रसूल चांडियो, उन्हनि 2913 वोट खया आहिनि ऐं उहे कामयाब थिया आहिनि। जॾहिं त वाइस चेयरमैन जे लाइ गुलाम नबी लिस्कानी उहे कामयाब थिया आहिनि। ज़िले काउंसिल जे मेंबर तौरु जावेद अली चांडियो जेके आहिनि उन्हनि 2645 वोट हासिल कया आहिनि, उन्हनि खे कामयाबी मिली आहे। यूनियन काउंसिल नओं आबाद, उते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जे लाइ अब्दुल रऊफ़ बारेजो, उन्हनि 4437 वोट खया आहिनि। असां सां लाड़काने खां रिपोर्टर ज्वाइन कयो आहे। सर रिपोर्टर खे टाइम ॾियूं, रिपोर्टर जी खां बिल्कुलु रिपोर्ट ज़रूरी आहे। मुनवर ब्यूरो चीफ आहे लाड़काने खां मुनवर रिंद जी। मुनवर, लाड़काने जे बाबति कुझु आगाह कजो। आज सिंध में मकानी चूंडूं जेके थी गुज़रियूं उनजे हवाले सां लाड़काने में बि लाड़काने जी 20 जेके यूनियन कमेटीज़ आहिनि उन्हनि ते 18 यूनियन कमेटी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार हुआ चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं काउंसलर उहे कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं त 2 यूनियन कमेटियूं आहिनि लाड़काने शहर जन ते जीडीए जा जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाब थिया आहिनि। पहिरें वक़्तु जेके उन्हनि जूं सरकारी सतह ते रिज़ल्ट आहिनि उहे जेको आहे उन्हनि चेयरमैन जे हवाले कयूं वयूं आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लाड़काने सिटी जेको आहे 18 यूनियन कमेटियूं जेको आहे उन्हनि ते कामयाब थी चुकी आहे ऐं टाउन जो जेको हाणे चेयरमैन आहे उहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो थींदो। जी ठीक है मनोहर, वॾी महिरबानी। लाड़काने जे हवाले सां असांखे मनोहर रिंद अपडेट करे रहियो हो। ॿिया बि के रिपोर्टर आहिनि जिन खां डिटेल जी नसीर साहब असांखे तव्हां ॿुधायो ताज़ा तरीन रिज़ल्ट्स ॿुधायो पिया, बाक़ी लाड़काने सूरत काफ़ी जेका आहे दिलचस्प आहे ऐं मोस्टली त उते बि पीपल्स पार्टी कामयाब थी आहे ऐं मुबारकबाद बि ॾियण जो सिलसिलो बि हले पियो। जेके कामयाब उम्मीदवार आहिनि उन्हनि खे पार्टी हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके शरीक चेयरमैन आहिनि आसिफ अली ज़रदारी साहब, उन्हनि चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि जे तरफ़ां कामयाब उम्मीदवारनि खे मुबारकूं ॾिनियूं पियूं वञनि। वोटर्स ऐं जेके सपोर्टर्स आहिनि उन्हनि जो बि शुक्रियो अदा कयो पियो वञे त उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कयो आहे। कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते ज़ाहिर जीडीए खे बि कामयाबी मिली आहे, कुझु हंधनि ते आज़ाद उम्मीदवार बि कामयाब थिया आहिनि ऐं गुज़र राति खां वठी सोशल मीडिया ते बि तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त खोड़ अहिड़ा उम्मीदवार आहिनि, भले हेठी लेवल ते ई सही जीअं असां पाण चऊं पिया त ही वार्ड ऐं घिटी लेवल जी सियासत आहे। सो ख़ैरपुर मां कुझु जेके आहिनि गैर मक़बूल एॾा की वॾा नाला न हुआ पर के नौजवान जेके आहिनि उहे कामयाब थिया आहिनि, कुझु न्याणियूं कामयाब थिया आहिनि। हिकिड़ो सुठो अमल आहे, नवां चेहरा जेके आहिनि उहे सियासत में इंट्रोड्यूस थियनि पिया ऐं उन्हनि सभिनी जी आजियां करणु खपे, जिन खे बि माण्हुनि वोट ॾेई कामयाब कयो आहे। असां बि उन्हनि सभिनी खे मुबारक था ॾियूं, ज़ाहिर आहे उन्हनि जूं महिनतूं आहिनि। सो काफ़ी हंधनि ते ईअं बि थियो जो सोशल मीडिया ते हिकिड़नि माण्हुनि खे कामयाब कराए ॾिनो पियो वियो, पर जॾहिं हतमी नतीजा आया त ख़बर पई त उहे माण्हू कामयाब न थी सघिया आहिनि। बाक़ी खोड़ अहिड़ा हंध आहिनि जिते कॉम्प्रस जेके धुरियूं आहिनि उन्हनि जा जेके उम्मीदवार बीठल हुआ उन्हनि खे बि कामयाबी मिली आहे। सो हिकिड़ो प्रोसेस आहे जेको मुस्तक़िल जेके जारी रहे त खोड़ जेके नवां चेहरा आहिनि, नयूं शख़्सियतूं आहिनि, उहे बि सियासत में जॻह ईंदियूं। लाड़काने जे हवाले सां जेकॾहिं ॿुधाईंदा हलूं अव्हांखे त म्यूनिसिपल कमेटी जेके आहिनि उहे 2 आहिनि, 4 जेके आहिनि टाउन कमेटीज़ आहिनि ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका आहे उहा 1 आहे। टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो तादाद 4 आहे, 20 जेके
कमिटीज़ आहिनि ऐं यूनियन काउंसिल जो तादाद जेको आहे नतीजनि जो 47 सिलसिलो आहे। सर जारी रहंदो। नओं दौरे रिपोर्टर जॉइन कयो आहे सलीम रज़ा सोलंकी जी। सलीम, नओं दौरे जे नतीजनि बाबति आगाह कजो। जी, नओं दौरो में जेके म्यूनिसिपल कमेटी जा जेके 7 वार्ड आहिनि, 7 ई वार्ड जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे क्लीन स्वीप करे वरिता आहिनि। जिते जेका वार्डनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके उम्मीदवार आहिनि उन में वार्ड पहिरें ते आहे आरिफ सुमरो जंहिं जेको आहे त 700 खणी कामयाबी माणी आहे। जॾहिं त हुनजे मुक़ाबले में पीपी शहीद भुट्टो जो जेको उम्मीदवार हुयो सत्ताज शेख उन 90 वोट खणी सघिया आहिनि। जॾहिं त जेको आहे त वार्ड नंबर जेको ॿियो हुयो उहो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार हुयो उहो हुयो नबी बख्श खोखर जंहिं जेको आहे त हिते पंहिंजे वार्ड नंबर 2 ते 844 वोट खया आहिनि जंहिं कामयाबी हासिल कई आहे। ऐं उनजे मुक़ाबले में पीटीआई जो जेको आहे त उम्मीदवार हो मंसूर जेको आहे त भुट्टो जंहिं जेको आहे त 164 खणी वोट खणी उहो जेको आहे त 2 नंबर ते जेको आहे त रहियो आहे। ऐं जेको वार्ड 3 ते जेको ख़ुसूसी जेको मुक़ाबिलो हो जेको आहे त उहो पीपी अॻवान हुयो ज़हीर मीरानी ऐं जेको आहे त पीपी शहीद भुट्टो जो गुलाम अहमद नारे जो, जंहिंमें जेको आहे त सख़्तु मुक़ाबिलो थियो आहे। जेको ज़हीर मीरानी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार उन 1184 वोट खया आहिनि जंहिं कामयाबी आहे। जंहिं त हुनजे मुक़ाबले में 751 वोट खया आहिनि पीपी शहीद भुट्टो जो जेको उम्मीदवार हुयो जेको आहे त गुलाम अहमद नारे जो, ऐं उनते उन कामयाबी माणी आहे। ऐं वार्ड नंबर जेको आहे त 4 आहे उन ते जेको आहे त अब्दुल ख़ालिक भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हुयो जंहिं 1200 वोट खया आहिनि। सभिनी वार्डनि खां घणा वोट जेके आहिनि उहे अब्दुल ख़ालिक भुट्टो खया आहिनि जंहिं जेको आहे त पंहिंजे वार्ड ते कामयाबी माणी आहे। त उनजे जेको मुक़ाबले में हिकु उम्मीदवार हो अमानला भुट्टो जेको क़ौमी अवामी तहरीक जो उम्मीदवार हो जंहिं 144 वोट खया आहिनि। ऐं उन खां पोइ जेको आहे त वार्ड नंबर जेको 5 हुयो, वार्ड 5 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार काशान काज़ी हुयो जंहिं जेको आहे 1178 वोट खणी कामयाबी माणी आहे। ऐं उनजे मुक़ाबले में पीपी शहीद भुट्टो जो जेको आहे उम्मीदवार हो मोहम्मद सलीम चना जे 298 वोट जेको आहे हासिल कया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन जेको आहे त जेको वार्ड नंबर 6 हुयो उन ते जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार हुयो काशिम आज़म राज़ी उहो बिना मुक़ाबले कामयाब थियल हो। जंहिं त उनजे मुक़ाबले में जेको आहे त जेको उम्मीदवार हो पीटीआई जो उनजा जेके फार्म आहिनि उहे रद्द थी चुका जंहिंजे करे उहो जेको आहे त बिना मुक़ाबले कामयाब थियो काशिफ आज़म राज़ी। ऐं उन खां पोइ जेको म्यूनिसिपल कमेटी जो नओं दौरे जो वार्ड नंबर 7 आहे उन ते जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मोहम्मद अनवर बुर्ड़ो हुयो जंहिं जेको आहे त 996 वोट खणी कामयाबी माणी आहे। ऐं उनजे मुक़ाबले में जेको आहे त पीपी शहीद भुट्टो ऐं पीटीआई समेत ॿिया मुख़्तलिफ़ उम्मीदवार आहे पर जंहिं जेको आहे त वोट न खणी सघिया आहिनि। जंहिं आज़ाद उम्मीदवार बि ठहियो हुयो मोहम्मद इसाक कोरे जो जंहिं 102 वोट खणी जेको आहे त कामयाबी उन जेको आहे त 2 नंबर ते रहियो आहे। ऐं जेका नओं दौरे जी जेका म्यूनिसिपल कमेटी जा जेके 7 ई वार्ड आहे उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा जेको आहे मुखालफ़नि खे क्लीन स्वीप ॾेई मुकमल तौर ते कामयाबी हासिल करे वरिती आहे। जी वॾी महिरबानी जी सलीम रज़ा सोलंकी। ऐं पासे में जेके धरती टीवी स्क्रीन ते नतीजा आहिनि उहे बि इन दौरे जे हवाले सां ई आहिनि। लाड़कानो ज़िलो ऐं मुकबल नतीजा आहिनि। वार्ड नंबर 1 खां वार्ड नंबर 7 ताईं असांजे स्क्रीन ते हलनि पिया। कंहिं केतिरा वोट खयां ऐं केरु बिना मुक़ाबले पहिरियां ई कामयाब थी चुको हो उन्हनि सभिनी जा जेके तफ़सील आहिनि उहे धरती टीवी जी स्क्रीन ते हलनि पिया। ग्राफिक्स यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं कल्ह खां वठी काफ़ी दोस्तनि असांखे बि फ़ोन बि कया आहिनि, मैसेज बि कया आहिनि। सो जेका टीम जी समूरी जी महिनत आहे स्पेशली जेका इलेक्शन ट्रांसमिशन जे हवाले सां ख़ासि सेल असां क़ाइमु कयोसीं उन्हनि जी तमामु घणी महिनत आहे, नो डाउट। ऐं ज़बरदस्त नतीजा ऐं गुज़िरियल ॾींहं खां वठी हलनि पिया। कंप्लीट नतीजा कहिड़ो उम्मीदवार हो, पार्टी कहिड़ी हुई, हुनजी केतिरा उन्हनि वोट खया, सभिनी खे सवलो लॻंदो ॾिसण त पंहिंजे उम्मीदवारनि जे खटण जी उमेद उन्हनि खे नज़र ईंदी त केरु खटे पियो केरु हाराए पियो। स्क्रीन ते वाज़े तरीक़े सां धरती टीवी जेको आहे उहो पेश करे रही आहे। पेश कया था वञनि। नाज़रीन नतीजा अवां सां शेयर करे रहिया आहियूं नएं दौरे जे हवाले सां। ऐं सलीम रज़ा सोलंकी असांखे अपडेट बि कयो त 7 जा 7 जेके वार्ड आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप कयो आहे हुते। उन सां गॾो गॾु ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि मां बि नाज़रीन जेके नतीजा अचण वारो सिलसिलो जारी आहे। ऐं हाणे अहम मरहलो शुरू थींदो त जेके जेके आहिनि म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि, टाउन कमेटीज़ आहिनि ऐं टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहिनि, यूनियन कमेटीज़ आहिनि, उते जेके चूंडियल नुमाइंदा हूंदा ज़ाहिर हाणे उन्हनि जी वरी थींदी उते
त डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन केर थो थिए ऐं मथे लेवल ते मेयर डिप्टी मेयर जेके ईंदा सो ही भी हिकिड़ो अहम मरहलो हूंदो उन हवाले सां बि वक़्तनि अपडेट कंदासीं गॾोगॾु मकानी चूंडनि जो ही त पहिरियों मरहलो हो जेको ॿियो मरहलो आहे उहो बि जुलाई जी 24 तारीख़ खां शुरू थींदो ऐं असांजी कोशिशि रहंदी त उन जे हवाले सां बि तव्हांखे पहिरियां खां ई डिटेल ॾियूं त कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि कहिड़ा बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि उन सिलसिले में पंहिंजी जेका टीम आहे उहा कमु करे रही आहे ऐं एडवांस में जेको इलेक्शन सेल आहे फयाज़ नाइज साहब जी क़यादत में उहो काफ़ी एक्टिव आहे नौजवाननि जी हिकिड़ी टीम आहे ऐं उन्हनि जेका महिनत कई आहे उहा नो डाउट नज़र बि अचे पई बिल्कुलु नज़र पई अचे पहिरियों मरहलो कामयाबी सां मुकमल थी चुको आहे वोटनि जी जेका आहे ॻणप बि थिए पई काफ़ी हंधनि ते उहा मुकमल बि थी चुकी आहे ऐं काफ़ी नवां चेहरा नवां जेके उम्मीदवार बीठा ऐं कामयाबी बि हासिल कई बिल्कुलु उहे नतीजा जेके आहिनि अचनि पिया असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं केरु लाइन ते आहे लाइन ते वठण जी कोशिशि कयूं पिया सो नाज़रीन ये मुख़्तलिफ़ नतीजा आहिनि जेके असां अवां सां शेयर करे रहिया आहियूं मुख़्तलिफ़ नतीजा हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त वधीक बहितर ख़ैरपुर मां कंप्लीट जेके आहिनि उहे हीअं ॾिसूं था असां वटि आहिनि कोन बाक़ी जेकॾहिं उन ते असां ॻाल्हि ॿोल ज़रूरु करे सघूं था त ख़ैरपुर जी सूरत हाल आहे कीअं जीअं ख़ैरपुर में जेकॾहिं असीं अचूं त 3 जेके आहिनि म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि टाउन कमेटीज़ जो तादाद जेको आहे उते 20 आहे ऐं अहिड़ी रीति 88 जेके आहिनि उहे यूनियन काउंसिल आहिनि ऐं 6 जेके आहिनि उहे उते तालका आहिनि ख़ैरपुर में ऐं उते बि काफ़ी दिलचस्प सूरत हाल रही ख़ासि तौर ते किंगरी वारे पासे जेकॾहिं असीं ॾिसूं त GDA जा काफ़ी उम्मीदवार जेके आहिनि उहे कामयाब थिया कोडजी ते जेकॾहिं असीं ॾिसूं था त उते बि पीपल्स पार्टी खे काफ़ी हंधनि ते शिकस्त आई आहे ऐं गुज़र राति खां वठी हलन पियो त मंज़ूर वसाण साहब जेके पंहिंजे ख्वाबनि जे हवाले सां मशहूर आहिनि सो उन्हनि जेके ख्वाब ॾिठा हुआ सो गुज़री मूं ॾिठो पियो सोशल मीडिया हुजे या मुख़्तलिफ़ जेके TV चैनल्स उन्हनि ते इहे ख़बरूं पियूं हलियूं त उन्हनि जा जेके ख्वाब हुआ ॿियनि जे लाइ त सही साबित थियनि पिया और उन्हनि जे लाइ पंहिंजे लाइ सही साबित न पिया थियनि छाकाणि त उन्हनि जो पंहिंजो जेको घर वारा जेके बि तक आहिनि जेके मीडिया रिपोर्ट्स आहिनि सो उन्हनि खे उते शिकस्त मिली आहे अहिड़ी रीति आगा सिरार दुरानी जो तमामु वॾो नालो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में ऐं उन्हनि खे जेका आहे पंहिंजो उतां जेको उन्हनि जो घर वारो तक हो उतां शिकस्त मिली आहे ईअं जमील सुमरो जो भाउ बीठल हो लाड़काणे में उन्हनि खे जेका आहे शिकस्त मिली आहे सो माण्हू उन्हनि जा चर्चा ज़रूरु कनि पिया त ही नेठ छा थियो हा उतां खां हू हाराइनि पिया सो इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे सो ख़ैरपुर जा ईअं अव्हांखे ॿुधायूं पिया त ही जेके सखर डिवीज़न जो असां ज़िक्र कंदासीं त उते ज़िला जेके आहिनि उहे 3 आहिनि जंहिंमें सखर आहे घोटकी आहे ख़ैरपुर आहे ऐं म्यूनिसिपल कमेटीज़ जेके आहिनि सखर में उहे 2 आहिनि सखर जो पहिरियों ज़िक्र कंदासीं टाउन कमेटी जो तादाद उते 3 आहे ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेके आहिनि उन्हनि जो तादाद 1 आहे ऐं टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन उन्हनि जो तादाद 3 आहे यूनियन कमेटीज़ जेके आहिनि उहे 32 आहिनि ऐं यूनियन काउंसिल जो तादाद उते 42 आहे ऐं 7 जेके आहिनि उहे तालका आहिनि सखर में उतां बि काफ़ी आहिनि नाज़रीन उहे अची चुका आहिनि उहे अवां सां शेयर बि कयूं पिया अहिड़ी रीति वरी जेकॾहिं सखर डिवीज़न में असीं 2 नंबर ते ॾिसूं घोटकी जेको ज़िलो आहे उते म्यूनिसिपल कमेटीज़ जो तादाद उते बि 2 आहे 4 जेके आहिनि उते टाउन कमेटीज़ आहिनि उते का बि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कोन्हे ऐं यूनियन काउंसिल जो तादाद उते आहे 86 ऐं 66 बल्कि तालका जेके आहिनि उहे आहिनि 5 उते बि काफ़ी दिलचस्प सूरत हाल पैदा थी ऐं पीपल्स पार्टी में जेका धड़ाबंदी आहे उनजो घणे भाङे जेको आहे GDA वारनि खे बि फ़ाइदो थियो आहे ऐं खोड़ हंधनि ते जेको आहे वार्ड जेके हुआ उन्हनि जा जेके नतीजा आहिनि उते पीपल्स पार्टी खे शिकस्त बि मिली आहे ऐं वरी पोइ असां ख़ैरपुर जो ज़िक्र करे चुका आहियूं उते जेका सूरत हाल आहे त 3 जेके आहिनि उहे म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि 20 जेके आहिनि टाउन कमेटीज़ आहिनि ऐं अहिड़ी रीति 88 जेके आहिनि उहे आहिनि यूनियन काउंसिल्स उन्हनि जा जेके नतीजा आहिनि उहे अचनि पिया ब्रेक जो भी शायद वक्त है ब्रेक जो 30 TV जी मेगा ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी है हिते वक्त थियो है हेडलाइन ब्रेक जो